वञे छा कयां मां छा कयां तूं ई ॿुधाए छा कयां पाण खे मारियां या राबेल खे मारियां इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त तुंहिंजी शादी कराए छॾियां। अस्सलामुअलैकुम नादरीन, सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ क़िस्त में हिकु तमामु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे, छो जो ईंदड़ क़िस्त में अव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो त मिठल पंहिंजी धीउ राबेल वेचारी जी शादी मतिलबु त अब्दुल्ला सां कराईंदो, छो जो हाणे मतिलबु त उनजी शादी कराए छॾींदो मिठल। पर उन खां पहिरियां ई कमीणे बालाज ख़ान खे इन ॻाल्हि जो ख़बर पइजी वेंदो त मिठल पंहिंजी धीउ राबेल जी शादी मतिलबु त अब्दुल सां कराइण थो चाहे। मतिलबु त उन खां पहिरियां ई कमीणो बालाज ख़ान घटिया हरकत कंदो, चवण जो मक़सदु त अब्दुल्ला खे माराए छॾींदो कमीणो बालाज ख़ान मंठार जे तां, ऐं मंठार बि मतिलबु त जेल मां आज़ादु थींदो। चवण जो मक़सदु त राबेल जी शादी उन सां कॾहिं बि कोन थींदो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमीणे बालाज ख़ान सां उनजी शादी थींदो। ऐं हू कमीणो मतिलबु त बालाज ख़ान मल्हार खे बि माराईंदो, पर अॻिते हली उनखे माराईंदो, छो जो फ़िलहालु मतिलबु त हू ताक़त में ज़ोर आहे बालाज ख़ान खां, छो जो उनखे माण्हू सभई सपोर्ट कंदा आहिनि। रावल मतिलबु त अलवारायो शेर दिल मतिलबु त सभई मल्हार खे सपोर्ट कंदा आहिनि। मतिलबु त अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त कमीणो बालाज ख़ान उनजो बि कमु तमामु कंदो, मतिलबु त पंहिंजे रस्ते खां हमेशह जे लाइ उनखे हटाए छॾींदो। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो।